नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मौसमियात खाते मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खिलण सां गॾु बरसात जा इम्कान ज़ाहिर करे छॾिया आहिनि। मौसमियात खाते मूजिबि सिंध में बरसातूं वसाईंदड़ सिस्टम अञा ताईं मौजूदु आहे, पर कराची में बरसातूं पवण जा इम्कान इंतहाई घटि आहे। कुझु हंधनि ते बूंदाबांदी पइजी सघे थी। चौमासे जे हवानि सबबि बरसातनि जो कमज़ोर सिलसिलो 15 सेप्टेम्बर ताईं सिंध खे मुतासिर करे सघे थो, जंहिंखां पोइ 19 खां 21 सेप्टेम्बर ताईं सिंध में चौमासे जो हिकु ॿियो सिलसिले जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे मथां सिंध ऐं मकरान में कुछ हंधनि ते खिलण सां गॾु बरसात जो इम्कान है। सिंध जे ज़िले सखर, शहीद बेनज़ीराबाद, इस्लामकोट, मिठी, नगर, पारकर, थरपारकर, भरपासे में खिलण सां गॾु बरसात जो इम्कान है। ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े में मालकंडा, सवात ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत ज़िलनि में भी खिलण सां गॾु बरसात पइजी सघे थी। हिन जे सामूंडी पट्टी ते मौसम जुड़ालू रहंदो ऐं कुछ हंधनि ते बरसात जो इम्कान है। कश्मीर, गिलगित बल्तिस्तान में भी मौसम जुड़ालू रहंदो। गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खिलण सां गॾु तेज़ बरसात पइजी सघे थी। उमरकोट में तेज़ बरसात सबबि शहरी खौफ़ ऐं हरास में मुब्तला थी विया हुआ। शहर में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी वई। बरसात सबबि ॿोॾि मुतासिरनि जे परेशानियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। सिंध जे ज़िले मिठी में 42 मिलीमीटर ऐं डीपलो में 21 मिलीमीटर, इस्लामकोट में 5 मिलीमीटर ऐं पटीदन में 3 मिलीमीटर, छोड़ में 2 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। गुज़िरियल ॾींहुं सभिनी खां वधीक गर्मी तिरबत में 43 सेंटीग्रेड ऐं सिबी में 42 डिग्री सेंटीग्रेड, भावलनगर, ओकाड़ा, भावलपुर, नूरपुर, थल में 41 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कई हुई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।